सिंधी संगत गुज़िरियल 21 सालनि खां वठी सिंधी ॿोलीअ जे फैलाव लाइ इंटरनेट ऐं मीडिया जे ज़रिए हर मुमकिन कोशिश करे रही आहे। असां सिंधी टेलीफिल्म्स ठाहियूं आहिनि ऐं हर टेलीफिल्म में असीं सिंधी समाज जो को न को पहलू विषय खणी फिल्म ठाहींदा आहियूं। उन में को न को सनीहो हूंदो आहे असांजे सिंधियुनि लाइ। हीअ असांजी हिकु फिल्म आहे साथ। 12 अक्टूबर ते राति जो 9 बजे तव्हीं असांजे फेसबुक वर्ल्ड वाइड ते ॾिसंदा। असांजे प्रीमियर शो में हीअ फिल्म जंहिंजी डायरेक्शन कई आहे राजेश बचानी आहे। ज़िंदगी में हर को माण्हू साथ चाहे थो, कंहिंजो न कंहिंजो, ऐं हिन में हिकु भाउ पंहिंजी भेण जो साथ चाहे थो। ये कहाणी आहे भाउ ऐं भेण जे प्यार जी, साथ जी। भेण जी जवाबदारी आहे पंहिंजे भाउ ॾांहुं। हुन जी दिलि आहे पंहिंजे विकीअ सां, पर भाउ जीतू जेको मोहताज आहे हुन जे लाइ हर नंढी वॾी ॻाल्हि जे लाइ हुन जे मथां हू डिपेंडेंट आहे। विकी चाहे थो आशी खे, ऐं जॾहिं शादीअ जी ॻाल्हि थिए थी तॾहिं ही भाउ रुकावट बणिजी पियो आहे। विकी जो पीउ भला छो खणे जवाबदारी सारी उमिरि हिन हिकु मोहताज भाउ जी पंहिंजे पुट जी शादीअ लाइ। तव्हीं ॾिसंदा हिन कहाणीअ में भाउ ऐं भेण कीअं हिक ॿिए सां साथ निभाइनि था, ऐं छा सचमुच आख़िर में आशी जी शादी विकी सां थिए थी या न। इहो ॾिसण जे लाइ तव्हां ज़रूरु हाज़िर रहिजो 12 अक्टूबर राति जो 9 बजे फेसबुक प्रीमियर में असांजी फेसबुक सिंधी संगत वर्ल्ड वाइड ते। पंहिंजे कुटुंब जे सभिनी भातियुनि सां वेही करे ॾिसजो। हीअ समाजिक फिल्म आहे जेका तव्हांजे दिलि खे ॾाढो छुहंदी ऐं तव्हांखे ॾाढी वणंदी। इन बाबति सभिनी सां ॻाल्हि ॿोल करियो, सिंधियुनि खे ॿुधायो, जीअं असांजी कोशिशि रहे कामयाबु। असीं सभु गॾिजी करियूं कोशिशि जे सिंधी ॿोली सदाईं अमर रहे। त न विसारजो ॾिसणु राति जो। अच्छा, ऐं हाणे पेश आहे हिन फिल्म जो ट्रेलर यानी प्रोमो। अॼु मां हिन जे घर वेंदुसि, हिकु मस्त ग्रीटिंग खणी। डोरबेल वॼाईंदुसि, हूअ दरवाज़ो खोलींदी, हू मूंखे ॾिसंदी ऐं मां हुनखे ॾिसंदुसि। गोॾनि ते वेही हुन जो हथ पंहिंजे हथ में झलींदुसि ऐं चवंदुसि, आशी आई लव यू। मूंखे ख़बर आहे कि दुनिया जे के कोन में केरु आहे जेको मूंखे एतिरो प्यार कंदो आहे। अगरि हू ख़ुशि आहे त मां बि ख़ुशि आहियां। तूं ख़ुशि आहीं? सजन हुजे, नज़र में नज़र हुजे, साम्हूं सजन हुजे, नज़र में नज़र हुजे। मूंखे कुझु फ़र्क़ु नथो पए त विकी शादी तोसां थिए या ॿिए कंहिंसां। प्रॉब्लम आहे तुंहिंजो भाउ। तो आशी खे प्लीज़ पाण सां गॾु वठी वञिजो। हूअ विकी ऐं तव्हांखे ॾाढो ख़ुशि रखंदी। हुन बेवकूफ़ खे ख़बर ई कान्हे त भेण जे ॾाजे में भाउ कोन वेंदो आहे। भाउ कोन वेंदो आहे। त साथियो, तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे ॿुधायो।